नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त उमेर रुबाब पारां सरदार चांडियो ते हादसाती मौत कराइण जी कोशिश जो इल्ज़ाम। हादसे में PPMP नवाब सरदार चांडियो जा 3 गार्ड गबीनी खान मखण ऐं अब्दुल लतीफ़ ज़ख़्मी थी पिया आहिनि। मूंखे हादसाती मौत मारण हरासा करण जी कोशिश कई वई आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील जे लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे उमेर रुबाब चांडियो। जी उमेर रुबाब, कीअं हादसो पेश आयो आहे, इन हवाले खां वधीक ॿुधायो। ॾिसो, हिनमें असांजी अॼु हाज़िरी हुई दादू कोर्ट में। जॾहिं असां वापसि अचूं पिया, हिननि जूं गाॾियूं जेको आहे इलाही टाइम खां असांखे फॉलो करनि पियूं, असांखे हिरासत करण जी कोशिशि कई वई। हिननि जा पर्सनल गार्ड्स हुआ हुन गाॾी में। ही बार बार असांखे सोड़ो करनि पिया असांजी गाॾी खे, ऐं इहो मूंखे फील थियो त हीअ शायदि चाहिनि था त असां सां को हादसो थिए ऐं हीअ असांजी गाॾी खे हेठि करण जी कोशिशि पिया कनि, या त हेठि रोड खां हेठि लही वञे, या त हिननि जो इंटेंशन इहो त हीअ असांखे हेठि करण जे चकर में हुआ। मूं ख़तरो फील कयो, मूं हिरासत फील कयो, तॾहिं इन जे करे मूं पंहिंजी फ़ोन कढी करे वॾे में वॾो एविडेंस थियो त मूं वीडियो रिकॉर्ड कई आहे, ऐं मूं वीडियो रिकॉर्ड कई आहे जंहिंजे दौरान वञी करे हिननि जी गाॾी ॿी गाॾी खे हिट करे थी। त ॾिसो त हेतिरो ज़ुल्म आहे। असांजो 3 सालनि में हिननि असांखे प्रेशर करे ॾिनो। अॼु जॾहिं फ़ैसिलो रिज़र्व थियो आहे त हिननि असांखे हिरासत करण जी कोशिशि कई आहे। हेतिरो वॾो ज़ुल्म आहे। असांजे घर में 3 मर्डर थियनि था, अञा बि असांजी जाननि खे ख़तरो आहे। ॾिसो, हू असांखे सोड़ो करनि पिया, हिननि असांखे इलाही सोड़ो कयो, हिननि बार बार असांखे हरासा करण जी कोशिशि कई आहे, जंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां त मूं फील कयो, हिन जे करे ई मां वीडियो रिकॉर्ड कई आहे त हिननि जो ध्यानु त असां ॾे हुयो न, हिननि जो टारगेट त असां ई हुआसीं। असां सां हादसे करण जे चकर में हुआ, वञी करे हिननि जी गाॾी ॿी गाॾी खे हिट कयो। न वीडियो एविडेंस जेको उहो आहे न, त हू असांखे बार बार सोड़े करण जी कोशिशि में हुआ, हू असां सां हादसे करण जी कोशिशि में हुआ। जेको मूं फील कयो, जेको मूं पाण वेही करे अंदरि गाॾी मां वीडियो रिकॉर्ड कयो आहे, त जॾहिं ही शइ रिकॉर्ड थिए थी, आवाम बि ॾिसे, सभई बि ॾिसनि त असांखे हरासा करण जी कोशिशि कई थी वञे। जॾहिं फ़ैसिलो रिज़र्व थियो आहे, अचे हू तॾहिं था करनि असां सां इहो सभु कुझु।